अस्सलामुअलैकुम नाज़रीन, हमारे सी रहा है महरान टीवी न्यूज़ ऐं मां आहियां फराशा। सब खां पहिरियों हिकु नज़र ख़ासि ख़बरुनि ते। या करो, हौसला करो, सब्र करो, बर्दाश्त करो, चोरों हालात को फेस करो, हालात का मुकाबला करो, दोनों हाथों से इस मुल्क को लूटा है, इस गरीब को सरोवर खान साहब आप साथ देना होगा। वाइंड अप करें। 6 बार वफाकी वजीर रहे, इनका भी एहतसाब होना चाहिए और ये चीखो पुकार नहीं होनी चाहिए। कौमी असम्बली के इजलास में हुकूमत ऐं मुखालिफ धुर जी हिक ॿिए ते सख़्त तनक़ीद गोड़। वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम सरवर ख़ान चयो आहे त चोरनि खे हालतुनि खे मुंहुं ॾियणु घुरिजे, जंहिं गजर खाधी उनखे पेट में सूर ज़रूर पवंदो। एहसन इक़बाल चयो आहे त वज़ीर आज़म अमना जे हमालिया ते वेठो आहे, जंहिं मौजूदा सूरतहाल में बि मुखालिफ धुर सां गॾु वेहण खां इनकार कयो आहे। हुकूमत वटि हिक ई पॉलिसी आहे त पंहिंजनि खे उहिदा कीअं ॾिजनि। सिहत बाबति सलाहकार डॉक्टर ज़फ़र मिर्ज़ा चयो आहे त पाकिस्तान में कोरोना जे इलाज जी दवा 1.5 खां 2 महीननि में ठहणु शुरू थी वेंदी। अमरीकी कंपनीअ जो दवा ठाहिण वारो लाइसेंस पाकिस्तानी कंपनी हासिल करे वरितो आहे। अमेरिका में हीअ दवा कोरोना जी शिदत में 30% घटिताई आणण में कामयाब थी आहे। पाकिस्तान मां हीअ दवा 127 मुल्कनि में एक्सपोर्ट बि थी सघंदी। सिंध में अॼु खां आचर ताईं लॉकडाउन में वधीक सख़्ती। 3 ॾींहनि ताईं हर क़िस्म जे कारोबार ते पाबंदी हूंदी। मेडिकल स्टोर, सब्ज़ी ऐं खीर जा दुकान बि अॼु 3:30 वॻे ताईं बंदि रहंदा। मुख़्तलिफ़ शहरनि में लॉकडाउन जी भञकड़ी करण ते पुलिस जूं कार्रवायूं, केतिरा ई माण्हू गिरफ़्तार। मुल्क में कोरोना वायरस सबबि वधीक 30 ॼणा फौत, अंग वधी 803 थी वियो। 24 कलाकनि में 4130 नवां केस ज़ाहिर, मरीज़नि जो अंग 37,218 थी वियो। मुल्क में 10,155 ॼणा सिहतयाब। सॼे मुल्क में हज़रत अली करमला वजह जी शहादत जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में योम अलीअ जा जुलूस। कराची जे निश्तर पार्क में मजलिस।